नाज़रीन ते ख़बर शामिल कंदासीं। सजावल मां अवां ख़बर ॾींदासीं जिते बासर पारां पोरियत ते तशद्दुद कयो वियो आहे, जंहिंजी वीडियो बि वायरल थी वई आहे। सजावल मां अवां खे ख़बर ॾियूं पिया जिते बासर पोरियत खे कपड़नि खां आजो करे वड़ सां ॿधी तशद्दुद ऐं तस्लील कंदो रहियो, जॾहिं त पुलिस ग़ाइब रही। तशद्दुद ऐं तस्लील वारी वीडियो वायरल थी वई आहे। रहियल कर्ज़ उगाइण लाइ बासर गली कनात पारां पोरियत खे खंबे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। सजावल में बासर पारां पोरियत खे कपड़नि खां आजो करे बिजलीअ जे पोल सां ॿधी तशद्दुद ऐं तस्लील कई वई आहे, जंहिंजी वीडियो वायरल थी वई आहे। बासर पोरियत लियाकत नारेजो जा हथ पेर ॿधी तशद्दुद ऐं तस्लील कंदो रहियो, पुलिस ग़ाइब रही। रहियल कर्ज़ उगाइण लाइ बासर गली कनात पारां पोरियत खे खंबे तशद्दुद जो निशानो बणायो वियो, जंहिंजी वीडियो वायरल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन बारे में? जी, सजावल में तई अफ़सोसनाक ऐं इंसानियत सोज़ वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें हिकु पोरियत आहे लियाकत नारे जो। उनखे तर जे बासर ज़मीदार जंहिंजो नालो गुली कनात ॿुधायो वञे थो, उन 48,000 रुपया उनखे कर्ज़ घुरंदो हो कंहिं मामले तां, उनते रहिजी विया हुआ पैसा। उहो पोरियत जेको लियाकत नारे जो आहे उहो गॾे गाॾी हलाए मज़दूरी कंदो आहे, उन ते पैसा घुरंदो, मुख़्तलिफ़ हक़नि ते उन ते उहो चढ़ाइयूं कंदो रहियो, पर उहो उन खां निकिरंदो रहियो छाकाणि जो उन वटि पैसा गुरबत सबबु न थी सघे रहिया हुआ। उनखे गुज़िरियल ॾियारे उन बासर ज़मीदार पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी सिजावर जे बाईपास जे भरिसां नारे जा ॻोठ मां खंबे खणी आयो, जंहिंखां पोइ सिजावर शहर जे मेन बस स्टॉप ते उनखे जेका बिजली जे खंबे में ॿधी छॾियो ऐं उनजी कमीस लाहे उनजी न रुगो तज़लील कंदो रहियो, पर उन ते तशद्दुद कंदो रहियो ऐं खुलेआम न रुगो शहरी उनखे ॾिसंदा रहिया, पर काफ़ी देर ताईं इहा तज़लील आमीज़ अमल जेको आहे बासर शख़्सियत जो जारी रहियो, पर उन लाइ पुलिस हरकत में न आई। जंहिंखां पोइ उनजी रिकॉर्ड थियल जेका वीडियो आहे शइ नौजवाननि जे पारां उहा वायरल थी। उनखां पोइ पुलिस जेका अॼु सुबुह खां वॾेरे खे घुरायो आहे, पर जेके तस्दीक कई वई आहे अलाए कंहिं वासिन पारां, तो पुलिस जा जेके ज़रिया आहिनि उन्हनि जे तरफ़ां SHO जेको आहे अली मोहम्मद तालानी जेको आहे सिजावल जो SHO, उन 50,000 रुपया वठी वॾेरे खां उनखे छॾे ॾिनो आहे। इन मामले जो अॼु शाम जो जेको आहे राजूनी रखियल आहे, राजूनी ज़रिए वॾेरे जेके मामले खे बासर ज़मीदार जेको आहे गुली कनात उन राजूनी ज़रिए मामले खे हल करण लाइ कोशिश में रुधल आहे। अॼु शाम जो उनजी राजूनी निगरी जूं ॻाल्हियूं बि रखियल आहिनि, जंहिंजी तस्दीक SHO ख़ुदि कई आहे, पर ऑफिशियली तौर ते हुनजी जेका आहे बाज़ियाबी जेतोणीकि पुलिस पहुती उनखां पोइ उनखे जेको आहे छॾे वञो, पर उनजे बावजूद बि न गिरफ़्तारी ऑफिशियली अमल में आई, न ई उन वाक़े जो केस दाख़िल थियो आहे। अफ़सोसनाक वाक़े खां पोइ सिजावल तोड़े ठके जे सुञाण धुरिन में सख़्त ग़लती छायल आहे ऐं घुर कई वई आहे त बासुर जेको शख़्स आहे ज़मीदार आहे गुली कनात उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं नौजवान जेको तशद्दुद जो निशानो बणियल आहे पोरियत लियाकत नारे जो उनखे इस्पताल मुंतक़िल कयो वञे, छाकाणि जो ज़रिया ॿुधाईं था त उहो घर में उनजी तबियत ख़राब थी पई आहे। अॻु में हू साह जी तकलीफ़ में मुब्तला रहियो आहे, जंहिं करे अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। उनजी पुलिस जी जेका आहे मुजरमानी ग़फ़लत साम्हूं आई आहे, पर उन सां गॾोगॾु पुलिस बासुर शख़्सियत खां पैसा वठी हिन मामले खे जय मिटे करे छॾियो आहे। जी बिल्कुलु, बासर खे गिरफ़्तार कयो वञे ऐं पोरियत सां इंसाफ़ कयो वञे। महबूब बिरोही अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हाणे अवां खे ॿुधाईंदासीं त शरीयत कोर्ट